समो सिंधवासियों मां हमारे दोस्त अदनान महर आज असी ग्रामर पढ़ंदासी ग्रामर जा 8 लफ्ज़ आहिनि जंहिंमां अॼु असीं पहिरियों लफ्ज़ इस्म पढ़ंदासीं। इस्म जी माना आहे नालो। कंहिं माण्हू जी जॻह शइ खे इस्म चइबो आहे। इस्म जा टे क़िस्म आहिनि। पहिरियों इस्म ख़ास, ॿियों इस्म आम, टियों इस्म ज़ात। मां इस्म ख़ास के बारे में समझायां थो। कंहिं भी शइ जे ख़ास रखियल नाले खे इस्म ख़ास चइबो आहे। हाणे इस्म आम कंहिं भी हिक शइ जो नालो न हुजे अहिड़नि ॿिनि शयुनि खे इस्म आम चइबो आहे। इस्म ज़ात कम, हालत ऐं ख़ासियत जे नाले खे इस्म ज़ात चइबो आहे। मां उमेद करे थी त तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो। तव्हां हिनखे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।